वजन सब ज़ायद ॾे न जंहिंजी ओता कमाया ओताकदार तो उहे भी ख़िदमत कंदो आहे पर जंहिंजी ओता कमाया उहे ज़बरदस्त ख़िदमत कंदा। असांजो भेलार क़ौम खे इहो चवणो आहे त जियां छड़ो उठण वारा था मेलो कराइनि न मोहबत करे पंहिंजो ॿाहियूं कराइनि त अवाम खे बि धकु न लॻे उठ बि ज़बरदस्त घुमी वञनि ऐं जो सभु कवर कंदा मेले खे त उठनि वारनि खे मज़ो काइण वारनि खे बि ईंदो ॾिसण वारनि खे बि ईंदो रिकॉर्डिंग बि तव्हांखे मज़ो अची वेंदो। अच्छा इहो असांखे चवणो आहे सभु इश्क सां कयो छो जो जेको ॾाढो ताजल आहे उहो वॾो अथनि वॾो करे सम्झनि था ऐं बुज़ुर्ग हो असां हुनजा हवाला ॿुधा आहिनि त बुज़ुर्ग हो उन जे हिसाब सां उन जी ड्यूटी ॾियनि त बहितर आहे। चाचा इहो अहिड़ा के लोक ॾाहप जा किसा जिन सां भाॻे खे फ़ाइदो पवे मुख़्तलिफ़ चौपाए आहे त असां अॻु जीअं ॻाल्हि कई ऐं भाऊ ज़ाहिद ॻाल्हि कई त उठ जी आम माण्हूअ खे ख़बर न आहे त पोइते पेशाब छो थो करे हर जानवर पोइते नथो करे उठ छो थो करे हाणे इन जो सभु कंहिंजा किरदार आहिनि। उठ जॾहिं खीमा हा उठनि ते पाक हा उठ मजबूर थियो तव्हां पेशाब न कयां पोइ जंहिं महिल न करण पर ख़ुदा जो हुकुम आयसि त उठ तूं कर पेशाब पोइ हुन कोशिश कई हाणे अॼु बि उठ न हलंदे पेशाब कंदो जॾहिं बीहारींदो त चॾा टेड़े पोइते पेशाब कंदो आहे त मूंखे छिणगो न लॻे मथां बेअदबी थी वञे उन जे वजह सां उठ जो कोशिश कई त पेशाब पोइते थी वियो ऐं उन जे हिसाब में जिदे शरीफ़ में उते जे माण्हुनि खे ख़बर आहे त 7 गज़ मां उठ ते क़दम ज़रूरु चढ़ंदो माण्हू त बहितर आहे त न चढ़ियो जेको उठ ते ईअं सम्झ मां जे पेट में आहे ज़रूरु चढ़णो आहे एतिरो फ़ाइदो उठ वरितो आहे। ऐं साईं वरी लिखिया पढ़िया